नौजवान जे मथा केरो मथा अचण जे लाए तैयार कोन हो उन नौजवान सज कयो ओ मौलाना हेडे तया मौलाना अब्दुल शकूर दीनपुरी चवे पियो मां त आलिम होस मां त वैसो न जे मथा मां उन ज़ालिम के चवंदो पियो ओ ज़ालिम छा गाला गिट्टीअ जे अंदर पयो जंग कटी पया एतरी बदबू जो तुझे मथा केरो अचण जे लाए तैयार नाहे छा गाला वो नौजवान अखिन मां लुड़का हारे करे चवंदो पियो ओ मौलाना जिंदगी जो अजीब दास्तान जेकर बुधाईंदो मां मौलाना मुझी तो के ये वसियत आ त दुनिया जे अंदर पूरे पाकिस्तान में वायद कंदो दुनिया जे मानुन के या गाल जरूर बुधाइजा जेको अबे अम्मा जो नाफरमान आ उन जी दुनिया बेकारिया त आखिरत बेकारिया जेको अबे अम्मा जो नाफरमान आ उन जी दुनिया बेकारिया त आखिरत बेकारिया ओ मौलाना अमड़े जो सिकील दो पुट्रो अबो त जवानीअ में वफात करे वियो वडे प्यार सा अम्मा मुखे पालियो मौलाना अम्मा जी खिदमत तमा पजी जाए ते अब्बे जो हिस्सो वरसो मुंडे अची वियो पैसो अची वियो पैसे जे मस्तीअ में अची वियो जे अॼुकल्ह जे दौर में पैसो वा त पो अर्ज कयो त पैसो वा त अम्मा के अम्मा न तो समझे पर वरी वडे अफसोस सां चवणो पवे तो ईद जो ॾिहाड़ो थींदो ज़ाल जे लाए 5000 जो जोड़ो वठी ईंदो अम्मा जे लाए 1500 वारो जोड़ो ईंदो वाह मुसलमान तुझे हाल ते अफसोस होजे जे अम्मा 9 महीना पेट में पालियो उन अम्मा के रेशमी फिलेट वारो कपड़ो वठी ॾींदो ज़ाल जे लाइ 5-5000 ज़ाल जे लाइ अंगल ज़ाल जा सहंदो पर अम्मा जो कदुरु जवान खे न थींदो अजो अम्मा जो कदुरु न थई अजो अब्बे जो कदुरु न थई छो जो दुनिया जे अंदर अम्मा राज़ी आ त रब्बो राज़ी आ लोक रुसे तबल रुसे पर जी जल के तू न रंजा लोक रुसे तबल रुसे पर जी जल के न रंजा आणी लफ्ज़ मिठाण मां तू जी जल सां गाला जे रुसी पवे कहीं गाल ते त पांद गिचिया में पा हाकिम पेरे पई परचा मतार उठलई रही जी वञई यार हेडे अम्मा रुसल या अम्मा त दुनिया मां वफात करे वई पर तुझी दुनिया बेकारी थी वई त आखिरत बेकारी थी वई अजो अम्मा जो कदुर ना है अजो अब्बे जो कदुर ना है मुझे रब अब्बे अम्मा जे वसीयत जे ला अब्बे अम्मा जे सुने सलूक जे ला रब कलाम मजीद में फरमायो ववस्सैनल इंसान बिवालिदैहि इहसाना अब्बे अम्मा सां सुहिणो सलूक कयो इहा मां रब जी वसीयत आहे दुनिया जो इंसान वसीयत करे जॾहिं अबो मरी वेंदो आहे अबो वरसो लिखी वञे वसीयत करे वञे त पुट खे ताकत अची वेंदी आहे जोश अची वेंदो आहे त अबो वसीयत करे वियो आहे त मुंहिंजो वॾो पुट बजरे बि वधीक खणे पोइ ॿाहिरि नंढनि खां विड़ी बि वॾो भाउ हिसो वठंदो आहे इते अबे जी वसीयत नज़र अचे पई अम्मा वसीयत करे वेंदी त जवान कर खणंदो त मुंहिंजी अम्मा जी वसीयत आहे त फलाणा दुकान अम्मा मूंखे ॾेई वई आहे फलाणो हिसो अम्मा मूंखे ॾेई वई आहे पर रब वसीयत करे थो त इन अबे अम्मा जी खिदमत कयो जवान के उहा वसीयत नज़र ही न पई अचे